वीएमरा ॻोठ में पुला वेचे थो, पुलनि जो कारोबार करे थो। अॼु असां हिन खां इंटरव्यू वरितो आहे त हीउ कारोबार घणनि पैसनि खां शुरू थी सघे थो ऐं घणा रुपया हीउ कमाए थो डेली या महीने जा। अचो त इंटरव्यू शुरू कयूं था। उन खां अॻु जेकॾहिं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे, सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। हीउ ॻोठ जो फुलनि वारो आहे। ॻोठ में जेको रेड़ी लेंदो आहे, इन खां अॼु इंटरव्यू वठंदासीं त केतिरा पैसा कमाईंदो आहे, हीउ बिज़नेस घणे में थी सघंदो आहे। हिन जो सेटअप तव्हां पहिरियों ॾिसो। फुलनि जूं थैलियूं पैक करे रखियूं अथसि ऐं हीअ मशीन हीउ ॻोठ में सिस्टम कयूं खड़ो आहे। अचो हिन खां इंटरव्यू वठूं था। हीउ जेको कारोबार आहे, स्टार्ट में तव्हां घणे खां शुरूआत कई, घणा पैसा हिन ते लॻा? साईं हिन हे असां कराची खां अणाई आहे। 18,500 असांजो ख़र्चो लॻी वियो आहे हिन ते। हाणे मिड़े रोज़ी कयूं था बचनि जी। साईं सुठी रोज़ी बचे थी माशाल्लाह। माना 18,000 खां कारोबार तो शुरू थियो? 18 रोज़ाने जी घणी सेल थी वेंदी आहे? 500 थी वेंदी आहे, कॾहिं 600 थी वेंदी आहे। साईं डेली जो दिहाड़ी जो हिसाबु हूंदो आहे। 200 150 बची वेंदा आहिनि असांखे रोज़ी भली बचे थी। माना 200 150 300 ताईं बची वञनि। 9,000 महीने जा। 9,000 महीनो। 2 महीननि में तुंहिंजी जेको आहे जेका लाता आहे उहे पैसा निकिरी विया, बकाया हाणे कमाईंदो आहे। हाणे त ॻोठ में जेको आहे हीउ रेड़ी लेंदो आहे। सोलर कहिड़े कम जो आहे? सोलर साईं इन में मोटर आहे, उहो हलाए थो। गैस ते बाहि हेठूं अचे थी, गरम करे थो फुलनि खे। मकाई जा दाणा आहिनि, उहे गरम थियनि था। सोलर मथूं फेरे थो गिरारी मोटर ते। माना को कारोबार करणु चाहे त तूं उनखे कहिड़ो मशवरो ॾींदे, कीअं शुरूआत करे? साईं को कारोबार करणु चाहे त रोज़ी हिन में भली बचे थी। सोलर सिस्टम बि हले थो, बैटरी सिस्टम बि आहे। जे बैटरी ते हलाए माण्हू त बैटरी ते हलाए, सोलर हुजे त बिल्कुलु ठीकु आहे। मतिलबु उनखे मशवरो ॾींदे त हीअं पैक करे रखे पनियुनि में फुल जेको आहे ख़राबु न थींदो न। साईं थधो न रहंदो, गरम रहंदो आहे पनी में। हिन जो चवणु आहे त गरम रहंदो हिन पनियुनि में। जेकॾहिं पैक रखंदो त ऐं हिन नमूने हली बि जल्दी वेंदा आहिनि। छो जो पनियूं हुजनि ऐं हिन जो नंढो पुटु बि आहे जेको पूरे सेल करे थो ॻोठ में। जेको पूरे ॻोठ में जेको आहे थैलियूं खणी वेंदो आहे वेचणु। सेल करे थो। मतिलबु घणे जी आहे हिकिड़ी थैली? हिकु थैली साईं 10 रुपए जी आहे। साईं हिकु थैली 10 रुपए जी। साईं 10 रुपए जी हिकिड़ी थैली आहे। मतिलबु 18,000 खां बिज़नेस शुरू कयो ऐं हिन वक़्तु 9,000 महीने जा तक़रीबन कमाए थो। ख़र्चो कढी करे। वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। असां रोज़ानी जी बुनियाद ते कान का दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं।